उस्ताद इताद जिंदाबाद, गस्ता जिंदाबाद। जीअं त अॼु इहे असांजो एहतिजाजी मुज़ाहिरो थी रहियो हाई स्कूल बदीन में, जेको तलहार में असांजो तलका प्रेसिडेंट साईं मीर ज़फ़रुल्लाह जमाली आहे, उन ऐं उनजे संदसि फर्ज़ंद जवाद सां जेको मुसलसल SHO मंज़ूर जमाली आहे, इन अॼु खां कुझु टाइम पहिरियां जेका मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके आहिनि कूड़ियूं FIR दाख़िल करे ऐं साईं जे फर्ज़ंद जवाद खे उन कूड़ी FIR में फासायो वियो ऐं उहो जेल कस्टडी बि थियो। ऐं उनजी जॾहिं इंक्वायरी थी कोर्ट में त उनखे जेको आहे केस खे कूड़ो करार ॾिनो वियो ऐं बाइज़त बरी कयो वियो। त हिन दफ़े वरी बि इअं थियो आहे, दोबारा उहो साॻी जेको SHO आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं हरकतूं करे रहियो आहे, साईं जिन खे प्रेशराइज़ करे रहियो आहे, साईं जिन खे जेको हिसाए रहियो आहे। उन सिलसिले में असां गस्ता तंज़ीम जेका आहे उहा सॼे ज़िले में सरापा एहतिजाज आहे। मुख़्तलिफ़ जेके असांजा स्कूल आहिनि उन्हनि में जेको आहे सो कारियूं पटियूं ॿधी जेको आहे एहतिजाज कयो पियो वञे। हीअ असांजो एहतिजाजी दाइरो जेको आहे सो जेतिरा ॾींहं ताईं असांखे रखिणो पियो असां हलाईंदासीं, जेसीं ताईं SHO जेको आहे हिनखे हितां हटायो न वेंदो तेसीं ताईं असांजो इहो एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। असां आला अख़्तियारनि खे, SSP बदीन खे ऐं IG सिंध खे गुज़ारिश था कयूं त अहिड़े बदमस्त SHO खे फिलफोर हटायो वञे। जेको आम असांजा उस्ताद आहिनि उहे असां उन्हनि सां जेको उनजो रवैयो अहिड़े क़िस्म जो आहे त आम अवाम सां उनजो रवैयो कहिड़े क़िस्म सां हूंदो। असां जेको हिकु दफ़ो वरी ॿीहर बि हिननि खे अपील कंदासीं त हिननि खे फिलफोर हटायो वञे। वॾी महिरबानी। उस्ताद इत्तेहाद गस्ता